पुट हितेश नामे दुकान था वञ 1 लीटर खीर और 3 पैकेट पार्ले बिस्किट वठी आ। हां ॾिसो था न वीडियो तो ठाहियां हाणे हुन में बि तव्हांखे डिस्टर्ब करणो आहे कुछ कयां कि न मां घर में वञा ॿाहिरि अचां न थोड़ी देर में वञो हाँ ठीक है बाय। अरे हितेश पुट अच्छी है बेटा बेटा तो होटल में हलो छो कहिड़ी खुशी में बेटा मुंहिंजो बर्थडे आहे चङा ॾींहं थिया होटल में न वियो लॉकडाउन बि खुली वियो आहे चओ तो हलो होटल में हलो बेटा बर्थडे तो बर्थडे बाक़ी रात जो ॾिसो मुंहिंजा दोस्त था एसीआर रूम में पार्टी कंदा असां त महिरबानी करे तव्हां एसीआर रूम में बिल्कुल भी न जो असां दोस्त पार्टी कंदा असांखे डिस्टर्ब न कजो एंजॉय करण ॾिजो। बेटा हितेश जॾहिं तूं नंढो हुए नी बुखार ऐं खंघि थींदो सॼी राति बस फिल्म में डायलॉग बस करो पुट हितेश बस यार पुट हितेश 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 पुट थोड़ी मुंझती थी भई छातीअ में डॉक्टर ॾे वठी हल पुट कुछ न एसिडिटी थी अथव ॿियो कुछ कान्हेव इनो पियो वञो किचन में इनो पई अथव इनो पियो। पापा पापा अरे पापा कुछ तो बुरा हाल खाने ला भूख लग गया ओ पापा पापा अरे यार पापा के भी है ना याद भी हो तो पापा तंगे सेडो तो क्या बैठो शाय अरे पापा अब तो पापा 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 तो पापा मत सब गाल बदल पापा अरे बर्थडे है पापा 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 तो पापा प्लीज पापा तो पापा छड़ो मां सबसे दो मोबाइल से दी सब दोस्त यार सबसे दो पापा ना एक दो फोटो ना पापा 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 एक दो फोटो तो सही पापा तो ओ पापा पापा तो ना पापा प्लीज पापा पापा सब से दो मां सब गाल बदल ना पापा तो एक दो प्लीज पापा एक दो खाली हो तो एक दो खाली पापा पापा प्लीज पापा पापा असां हिन वीडियो द्वारा एक ही मैसेज ॾियण था चाहियूं कि पंहिंजे माउ पीउ सां प्यार कयो जेसिताईं तव्हां हुननि सां प्यार कयो हुननि खे टाइम ॾियो छो त माउ पीउ खां वधीक हिन दुनिया में केर बि कान अथव माउ पीउ खे ख़ुशि कंदो त तव्हांखे बि सभु ख़ुशी मिलंदव माउ पीउ जी ख़ुशियुनि में ई सभु ख़ुशियूं जेसिताईं हुननि खे एॾियूं ख़ुशियूं ॾियो एॾियूं ख़ुशी ॾियो हुननि खे एॾो टाइम ॾियो